والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المهجلين أطيب الطيبين وأطهر الطاهرين مولانا ومولى الثقلين حبيبنا محمد جد الحسن والحسين صلوات الله وسلام عليه وعلى آله الطيبين الطاهرين وعلى أصحابه الأنصار والمهاجرين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما ذوق سان شوق سان محبت سان گجی ورے آواز درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا ومنعمنا ومأوانا وملجانا حبيبنا وطبيبنا ونور قلوبنا سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين حضرات علماء کرام سادات اعظام بزرگان دین حضرت قبلہ سائیں مسکین سائیں دامت برکاتہم العالیہ قبلہ سائیں قرب دھنی بادشاہ دامت برکاتہم العالیہ اسٹیج تے موجود بیا علماء پیارا دوستو بزرگو الحمدللہ اللہ تعالیٰ جا کروڑے کرم احسان جے اللہ اج بھلارے دیئے تے بھلارے وقت میں اساں کے ذکر امام حسین جی مجلس میں شرکت جی سعادت عطا فرمائی ہے کو مانو پانجا کم نسیڑائیں دعا اساں ماں ہر کو مانو مصروف ہے پانجا کم چھڑے پانجا گھر چھڑے ہن تپش میں ہن گرمی میں ہن نٹرہن اس میں ذکر امام عالی مقام ऐं शुहदाए करबला जी फजीलत ऐं शान ॿुधण जे लाइ जेके आया आहिनि यकीन ॼाणो त अल्लाह वटि उहे मक़बूल आहिनि मदीने वारे साईं वटि उहे मक़बूल आहिनि जेके नबी जे बचड़नि जो ज़िक्र ॿुधंदा ऐं ॿुधाईंदा अल्लाह करीम खां दुआ है अल्लाह असांजे सीननि खे मुस्तफ़ा करीम ऐं नबी जे बचड़नि जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह करीम खां दुआ है त अल्लाह असांजी ही हाज़री पांजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए 149 साल गुजरी चुका हैं हिन मजलिस के अल्हम्दुलिल्लाह हजार मानू पैदा थिया त इमामन जे जिक्र के बंद कयो वने शुहदा जे तज़किरे के खत्म कयो वने और अल्हम्दुलिल्लाह जैसी कास में विलायत जो फैज जारी या सिंध मा जिक्र हुसैन खत्म न थींदो मुझा मिठा हे अल्लाह वारन जो फैज है छो त फैज वारा सिलसिला सीना दर सीना वनी इमाम हुसैन ते पहुंचदा है हे फैज जेको तवा हिन हेडे वडे जम्मे गफीर में दिसी रहा हो साए रंग जे ताज जी सूरत में जेका सावान सीने जे अंदर भी महसूस पई थे इहा रुगी मशोरी शरीफ मा नथी अचे नजर खणी निहारियो त या तार सिद्धी जा सिद्धी करबला जे इमाम जे सीने सां जुड़ियल आहे
ऐं अल्हम्दुलिल्लाह ए फैज़ बंद न थियो आ के मुखालिफ जी मुखालिफत करण सा के पलण वारे के झलण वारे जे झलण पलण सा फैज़ वारा फकीर न रुकिया न रुकबा इंशाअल्लाह ॾींहों ॾींहुं कम वधंदो। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह मु फकीर के हक चण जी तौफीक अता फरमाए। मां पंहिंजे ला अजो की न मजलिस में शरीक थियण सद बार खुशी ऐं खुशबख्ती समझा तो जो अल्लाह ताला मुके अल्लाह वारन जे हुकुम ते लब्बैक चई ज़िक्र हुसैन बुधाइण जे ला जमा थियण जी तौफीक अता कई आ। हाने मुतवज्जे थियो जेके अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद मां ब आयत इन फकीर तिलावत कयूं हन तन जो तर्जुमो ऐं तशरीह करण का बाद में इंशाअल्लाह मां ज़िक्र इमाम आली मकाम कंदुस। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। का ज़बान खामोश न रहे मोहब्बत सा ज़ौक़ सा उल्फत सा चाहत सा वडे आवाज़ सा दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। रब करीम तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात। ए ईमान वारो ए मोमिनो ओ नबी दे कलमे पढ़न वारो बुधो अल्लाह का मदद वठो सब्र जे जरिए ऐं नमाज जे जरिए छो त इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह सब्र करण वारन सा गॾु आ जन सब्र कयो अल्लाह उन्हनि जो साथी आ सांझी आ मददगार आ। वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाहि अमवात। नचो जके कत्ल कया विया मंझ अल्लाह जी राह जे मुहल नचो बल अहयाउन बल्कि ये हयात आहिन ये जिंदा आहिन वलाकिन ला तशउरून। तव्हां शऊर नथा रखो तव्हां अकुल नथा रखो तव्हां के समझ ना है ए इंसानो तव्हां के खबर ना है त कब्र में अल्लाह पंजन खास पानन के केड़ी हयाती अता फरमाई आ। बायत अजीब गाल है लगो लग अल्लाह ताला बई आयतूं बयान कयूं आहिन ईमान वारन सा मुखातब थी। हिकड़ी आयत में अल्लाह जीण जा उसूल सिखारिया आहिन ऐं बी आयत में अल्लाह मरण जा उसूल सिखारिया। तवज्जो मूं ॾे आबा मुके खबर आ साईं जन फरमायो साईं सुबह जो 8 बजे का वठी आशिक वेठा आहिन ऐं इए वेठा आहिन जे हींअर भरपूर इज्तिमा आहे थकजी पिया हूंदो बराबर तव्हां मां पंहिंजा सब कमकार छॾे आया आहियो पर मां थोरी देर जे लाइ आयो आहियां त ज़ोर सां सुभान अल्लाह बि चवंदा अचो मूंखे बि ख़बर पवे त सुजाग थी अल्लाह जो क़ुरान ॿुधो पिया। ऐं आशिक थकबा कोन्हनि कि अल्हम्दुलिल्लाह ज़ोर सां जो सुभान अल्लाह। पहरी आयत में अल्लाह ताला ईमान वारन सा खिताब कयो ए मोमिनो ए कलमे पढ़ण वारो अल्लाह जो मोमिनन सा खिताब मुनाफिकन सा न धारियन सा न परावन सा न हिन मशहूरी शरीफ जे आशिकन सा खिताब त ए ईमान वारो ओ मोमिनो ओ नबी ते वेसाह रखण वारो ओ साईं ते जान फिदा करण वारो बुधो मां अल्लाह तव्हां सां मुखातब आहियां ईमान वारन जा कन खड़ा थिया अज जनाबाग मां अल्लाह दे बानो मुतवज्जे थियो मुंहिंजा मौला छा हुकुम आ रब तो फरमाए इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह।
जॾहिं दुख अचे, जॾहिं गम अचे, जॾहिं दर्द अचे, जॾहिं परेशानी अचे, हाय वाका न कयो। कर्ज़नि जी सूरत में मुसीबत ईंदी आ, कॾहिं दर्द पहुचंदा आहिनि, कॾहिं सूर ईंदा आहिनि, कॾहिं परेशानी ईंदी आ। तूं बेरोज़गार आहीं, महांगाई वधी वई आ, घर में मोहताजी आ या जिस्म में बीमारी आ, अल्लाह तो फरमाए दस मां अल्लाह तो जाए, अमल तूं कर मदद मां अल्लाह पाण फरमाइण वारो आहियां। सुजाग बिठायो बा रब तो फरमाए दर्द पहुचन, दुख पहुचन, दर्द अचन, तकलीफूं अचन, रड़ियूं न कर, दाहूं न कर। मुझे मुर्शिद दिलबर साईं शेर चयो त इए चओ, हज़ारन गमन में दिनुम मुस्कुराए, सजण ताही सिरड़ो छॾियो थम सहाए, जे मालिक ताही सिरड़ो छॾियो थम सहाए। पो हज़ारन गमन में ॾिनुम मुस्कुराए, सजण ताही सिरड़ो। अल्लाह तो फरमाए जॾहिं दुख पहुचे, गम पहुचे, तकलीफ़ अचे, जिंदगी कीअं गुज़ारणी आ, ज़मीन जे मथां रहणो आ त कीअं हयाती गुज़ारणी आ। अल्लाह तो फरमाए रड़ियूं दाहूं न कयो, बेसब्री वारा कलिमा न चओ, हाय वाका करण वारा न चओ। मुंहिंजा मौला पो छा कयूं, कहिड़ो दॿो वठूं, कहिड़े रस्ते ते वञूं, कहिड़ी शइ ते अमल कयूं। रब तो फरमाए इस्तईनू बिसब्रे, पहिरियों कम इहो कयो जो तव्हां सब्र करण वारा बणिजी वञो। चओ सुभान अल्लाह। अब मुसीबत ईंदी आ, माण्हू यारनि ॾे भॼंदो, माण्हू दोस्तनि ॾे भॼंदो, हुज़ूर गौसुल आज़म पीराने पीर, महबूबे सुभानी, गौसे समदानी, शहबाज़ लामकानी, कंदीले नूरानी, मुर्शिदी मुहियुद्दीन अब्दुल कादिर जीलानी, हसनी हुसैनी रज़ियल्लाहु तआला अन्हु वरदादा फरमाइन, माण्हू ते जॾहिं मुसीबत ईंदी आ, फुतूहुल गैब जा लफ़्ज़ आहिनि, साईं दा फरमाइन जॾहिं इंसान ते दुख पहुचंदो आ, अवल पंहिंजे माल ते भरवसो कंदो आ, पैसो ख़र्च कंदुसि, दौलत ख़र्च कंदुसि, मां निजात हासिल करे वठंदुसि। पैसो कम न आयो त पंहिंजे बाज़ू ते भरवसो कंदो आ, मां ताक़तवर आहियां, मां कुवत वारो आहियां, मुंहिंजे अंदर ताक़त आ, मां हिन मसइले खे हल करे वेंदुसि। पर जॾहिं पाण बि मोहताज थी वञे, पोइ साथी ॻोल्हींदो, सांझी ॻोल्हींदो, अज़ीज़ ॻोल्हींदो, वॾेरे ॾे वेंदो, अमीर ॾे वेंदो, एमएनए एमपीए जो वञी दरवाज़ो खड़काईंदो, चयो वञे दुनियादारनि वटि वेंदो। पर जॾहिं उतां बि कम न थिए, चइनी पासनि खां जॾहिं बानो मायूस थी वेंदो आ, ओॾी महिल उनजो तवज्जो अल्लाह ॾे वेंदो आ, मौला हाणे मुंहिंजी मदद फरमा। दस्तगीर तो फरमाए जे पहिरें ॾींहुं सभु वसीला छॾे, सभु कम छॾे, पंहिंजी जान माल मिल्कियत यार दोस्त अज़ीज़ सभु छॾे, पहिरें ॾींहुं अल्लाह ॾे मुतवज्जे थी, अल्लाह तोखे कंहिंजो मोहताज कंदो ई कोन। चओ सुभान अल्लाह। असां में आदत आ, जेॾी महिल को माण्हू झेड़ो कंदो हणी दंग कंदासीं, विड़ी पंहिंजो मतिलबु पूरो कंदासीं, पोइ जेॾी महिल न पुॼंदासीं, पोइ चवंदासीं बाबा अल्लाह ॼाण, पोइ अल्लाह भाई, पोइ अल्लाह ते भरोसो न। मदीने वारे साईं फरमायो सब्र उहो वा जेको पहिरें लम्हे कयो वञे, जीअं मुसीबत अचे फौरन माण्हू चवे मूं पंहिंजो मामलो पंहिंजे अल्लाह जे हवाले कयो, पहिरियों कम कयो, सब्र कयो, वसलात ओ जनाबाग में अचण वारो कुरान तो फरमाए ॿियो कम इहो कयो जो तुंहिंजी ज़िंदगी निमाज़ पढ़ंदे गुज़रे, अल्लाह के याद कंदे गुज़रे। असलात जी हिकिड़ी माना निमाज़ है, ॿी माना दुआ घुरणा। मुसीबत अचे, दर्द पहुचे, तकलीफ़ अचे, सिर अल्लाह आॾो झुका, हथ अल्लाह आॾो फैला, रब के सजड़ो कर, मुझा मौला मोहताज आया, बानो आया, आजिज़ आया, आसी आया, गुनहगार आया, तू मदद न कंदे केरु कंदो, तू जो दर छड़े के दर ते वेंदुसि, तो मालिक वटि न ईंदुसि, ॿियो केॾे ईंदुसि, अल्लाह के अर्ज़ कंदो वञे। अल्लाह तो फरमाए इन्नल्लाह मअस्साबिरीन,
रब तो फरमाए ए ईमान वारा जे सब्र करी मूसा ताल्लुक कायम करी तो मां अल्लाह ऐलान तो कया मां अल्लाह इन सब्र करण वारे जो साथी आया। आवाज रब साथी बणजी वने के शे जी परवाह गालायो हियर अल्लाह कंदो के मुसीबत में न पवंदो अल्लाह तवा के हर मुसीबत के दूर कंदो पर हियर जे करे को मानु दर्दमंद अचे किबला मिस्कीन साईं दी दरगाह में किबला मेहरबानी कयो नजरे करम कयो साईं फरमाया बाबा परेशान न थी मां तो सा गडा दिल न ठारे साईं जो चवे मुर्शिद चवे मुक्तदा चवे मोहतदा चवे असा जो अगवान चवे बाप पुत्र मुरीद दिलगीर नथी मां तो सा गड्डो आया तो मुरीद जो पाव रत जो वधी जे बीमार दरगाह ते आयो मुर्शिद दिलासो दिनो सब पंजे पेरन ते हलंदो वी अब मुर्शिद दुआ दिनी अड जी व्यास चओ सुभान अल्लाह। मुर्शिद जी दुआ मुर्शिद जे आसरे मुर्शिद जी मेहरबानी जो यो कमाल आ बुधा जे जला अल्लाह फरमाए त दिलगीर नथी मां रब तो सा गड्डो आया। सुभान अल्लाह अल्लाह ते भरवसो त करे ॾिस न मिठा यार रिझाए माइट परचाए मानुन जे दर ते हली वे एक दफो मुझे अल्लाह के रिझाए देखार एक दफो मुझे मालिक जो भी दर वठी देखार। ईमान वारो त इए चवंदो आ दुनिया रुसे त भली पई रुसे शाल मुझो मालिक अल्लाह शाल मदीने वारो साईं राजी रहे। मुझे मुर्शिद दिलबर साईं जो शेर आ चो तो पढ़ा चेदो हिक तून रुसींदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले हिक तून रुसी दिलदार हिक तून रुसी दिलदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले मुझो तो सा रूह जो रिश्तो टुटणो न आ कद नीह जो नातो मुझो तो सा रूह जो रिश्तो टुटणो न आ कद नीह जो नातो कुर्ब करी कुर्बदार अल्लाह कुर्ब करी कुर्बदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले दिल पर साईं जी दिल जा दिल पर मेरे नजर कर सोना सरवर असा सुन्युन जी दिल जा दिल पर मेरे नजर कर सोना सरवर गमलाही गमटा आए गमलाही गमटार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि थकाब कौन हुंदो जो आवाज बन थो निकरे व दुरूद जो मोहब्बत सा वडे आवाज सा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु सुभान अल्लाह। अब ही आयत हुई जे में अल्लाह सिखारियो त जीणो किया जिंदगी किया गुजारनी है तवज्जो है एडे मुडे मुतवज्जो दे हेडे हेडे ॾिसो मुंहिंजो मुंह नथो वणे वजा हेडे ॾिसो अल्लाह हिन आयत पाक में जिंदगी गुजारण जो उसूल सिखारिया त जीणो किया वरी बी आयत में लगो लगो गड्डो गड फौरन अल्लाह फरमायो तवला तकूलू लिमन युक्तलु फी सबीलिल्लाहि अमवात
हाने जेको अल्लाह के राजी करे रब जी मईयत में अची वने अल्लाह जी मारिफत जे छाव में अची वने रब जे कुर्ब में अची वने अल्लाह वारो बणजी वने यो हमेशा रब जी राह में रहंदो आ फी सबीलिल्लाह रहंदो आ रब जो बणजी विंदो आ अल्लाह जो कुरान इए न चयो फी सबीलिल्लाह चई त रस्ते अल्लाह जे में इए न चई त जिहाद कंदे मरी वने काफरन सा विड़ंदे मरी वने मैदाने जंग में हुजे न रब तो फरमाए युक्तलु फी सबीलिल्लाह जेको रब जी राह में मरी वने जेको मथी आयत में अल्लाह बुधायो मुजा बणजी वणो मुजी मईयत में अचण वारा थी वणो मु रब जा बणजी वणो तुजो उथण अल्लाह जेला तुजो वेहण अल्लाह जेला तुजो गालाण अल्लाह जेला तुजो निहारण अल्लाह जेला तुजी गुफ्तगू अल्लाह जेला तुजो ॾियण वठण अल्लाह जेला तुजी मोहब्बत अल्लाह जेला तुजो परचण अल्लाह जेला तुजो रुसण अल्लाह जेला तुजी दुश्मनी अल्लाह जेला तुजो रिश्तो गंढण अल्लाह जेला तुझो रिश्तो छिन्नण अल्लाह जेला जदे मुकम्मल हयाती जो हर हर कदम रब जेला बणजी वने यो बानो आम रस्ते ते नाहे फी सबीलिल्लाह आहे समझो दा बगाल के उम्मीद आ तो मुझे गाली विनाई दो कोन अल्लाह जे रस्ते में रब तो फरमाए मुझो जिक्र कंदे मुझो नालो वठंदे मु अल्लाह के याद कंदे मु रब के पुकारींदे मु रब जे रस्ते ते अमल कंदे कंदे मरी वने तेन के मोल नचो अमवात मोल नचो मरी ना है वियो यो कब्र में भी जिंदा है कब्र में भयाता एड़ी हयाती दिनी अथमास एड़ी जिंदगी दिनी अथमास एड़ो तो के जियारो थम रिज़्क बमा रब दींदो आयास खाराईंदो बमा अल्लाह आयास प्यारींदो बमा अल्लाह आयास छो त जिंदगी मुझे ला गुजारी पंजी मखसूस हयाती 20 साल 30 साल 50 साल या 100 साल जिंदगी गुजारी सा मुझे ला गुजारी पाण मरी वियो हाने जेका जिंदगी पुजाणी ते दस कब्र में पइजी वियो हाने मु अल्लाह जो वारो शुरू थियो वा मां रब्बुन जो शान वधाईंदो विंदुस चो सुभान अल्लाह अब हे जनाब आग आहे मां हिकड़ो नंढड़ो मिसाल ॾियां इमाम अली मकाम जो जिक्र को तो के आगे में हिकड़ो नंढड़ो मिसाल ॾियां त हिन पिड़ में मुहद्दिस आजम मुहद्दिस मशहूरी शरीफ से बचे वेंदा हुए तय जमाने में केतरी मजलिस थींदी हुई वो फेज वधियो घटियो आ गालायो मानू चवे मजार ठही वई मानू चवे कब्र ठही वई साओ रोजो ठही वियो फेज बंद थी वियो दर खत्म थी वियो अल्लाह जो कसम दर बंद न थियो वा स्टेज ते निहार फेज सागियो नजर ईंदई जेको मुहद्दिस आजम चो सुभान अल्लाह हे जो अल्लाह तो फरमाए मां हयाती दींदो आया मां अल्लाह जिंदगी दींदो आया मां अल्लाह जियारींदो आया कीए जियारींदो आया हे फैजान अल्लाह वारन जो के बैठा है सामो अब गाल समझो था ले कोंदा समझो सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साईं मशहूरी वाले साईं के याद करे शेर चयो मुझी दिल चवे थी तो मां यो शेर सुभान अल्लाह है फैज वारी दरबारवा है फैज वारी दरबारवा ताजो धनी सरदारवा वागवरी दिल ठरी अज मशहूरी शरीफ में वागवरी दिली अजा मशहूरी शरीफ में दिसन वली जो आहे सादत कामिल मुर्शिद कासिम विलायत वाह वाह भलो दीदारवा चौ चौ वाह वाह भलो दीदारवा वागवरी दिल ठरी अजा मशहूरी शरीफ में पाक नबी जो जे जलवो दिखारियो थकल न लफ्ज समझ जाए पाक नबी जो जे जल
दिखारियो इश्क अदब जो सबक सिखारियो कामिल सो कुर्बदार चो चो कामिल हाथ मथे खड़ी चो कामिल सो कुर्बदार अल्लाह कामिल सो कुर्बदार वाह वाह भलो दीदार अल्लाह वाह वाह भलो दीदार भागवरी दिल ठरी अजा मशोरी शरीफ में सो हाथ मथे खड़ी जो सुभान है दिल पर साईं जी आसी न्याजी मुंजा किबला दादा साईं दिल पर साईं जा वालिद गिरामी हजरत कुदवतुल औलिया महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकदो सिलसिले आलिया नक्शबंदिया में मशहूरी शरीफ वारन बुजुर्गन जा मुरीद हुई असा वट वो सीने में फैज है मता चो त तवा वेठा आयो तवा ही फैज वाला अल्हम्दुलिल्लाह ए सीनो इन ही फैज असा भरपूर ऐ दिल पर साईं जी आजी न्याजी मदनी मिठो शल थींदो राजी रूह थियो सर शारवा अल्लाह रूह थियो सर शारवा भागवरी दिल ठरी मशोरी शरीफ में तो दफो गजी तो चवरायो फैज वारी दरबारवा फैज वारी दरबारवा ताज धनी सरदारवा भागवरी दिल ठरी अजा मशोरी शरीफ में सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे मां रोज़े सां आया मुखे उजब लगी आ मुजो आवाज नथो निकरे मजबूर थी पियो आया न त सच मनकबत पढ़ा जिंदगी रही तो वरी साईं जी खिदमत में हाजिर थींदासी इंशाअल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या थकल मोहब्बत वारो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह अजीब गाला जेके कुरान जो हिन फकीर आयतूं पढ़ियो अल्लाह जो कलाम तवा के बुधायो अल्लाह जी जात जो कसम जे कदे तवा हयात इमाम हुसैन दे निहारियो मदीने वाले साईं जे शहजादे इमाम हुसैन जी जिंदगी दे निहारियो साईं जे जमाल जलाल हुस्न कमाल साईं जी सीरत इमाम हुसैन जी जिंदगी दे ओ बचपन जे को नबी जी हंज में गुजरियो वा जवानी जेका अली जे पाक कुल्ले सा गड सुने गुजारिया जेको वक्त पांजो 40 सालन का पो जो हजरत इमाम हसन सा गुजारियो वा 10 साल जेके हजरत इमाम हुसैन पांजी जद्दोजहद में गादी नशीन बनिया मोहम्मद मुस्तफा करीम जा जेको फैज पलटन जेका जिंदगी गुजारियन जेका हयाती गुजारी हुयन तेजो मुतालो कयो अमली जिंदगी दे निहारियो त इए महसूस थींदो जण हे आयतु नाज़ुली इमाम हुसैन जे शान में थियूं हिन सुभान अल्लाह मानू चवंदा त करबला जो वाक़ियो ही दरपेश अची वियो अचानक थी वियो यजीद बैत घुरी इमाम हुसैन जवाब दिनो पो इमाम हुसैन मदीने मा निकतो मक्के पहुतो मक्के मा निकतो करबला पहुतो अचानक वाक़ियो थियो पुट अचानक वाक़ियो कोन थियो हुयो हे 50 साल मौला अली का अग में मदीने वाले साईं सईदा फातिमतु ज़हरा मौलाए कायनात हजरत इमाम हसन मुज्तबा गदजी इमाम हुसैन जी शहादत जेला तरबियत कई हुई असा जा बच्चा असा जो औलाद जेकर डॉक्टर करणो आ तो ने तरबियत डॉक्टरी वारी कंदासी तवज्जो है
पढ़ाईंदासीं अहिड़े स्कूल में जिते मेडिकल साइंस पढ़ाई वञे, इंजीनियर करणो आ, तरबियत उहा इंजीनियर वारी कंदासीं। जे हाफ़िज़ क़ुरान आ, घर में अहिड़ो माहौल ठाहींदासीं क़ुरान जो हाफ़िज़ बणिजे। जेकॾहिं आलिम करणो आ, इल्म वारो माहौल ठाहींदासीं, उन जी तरबियत अहिड़ी कंदासीं त बच्चो दीन जो आलिम बणिजे। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम अञा ॼावा आहिनि, नबी जे हंज में हिन, मुंहिंजे दिल पर नबी करबला जी तैयारी अम्मा जी हंज में शुरू करे सेखारन पिया त बच्चा तैयार थी जो 60 हिजरी 61 हिजरी में तोखे करबला में शहीद कयो। माण्हू चवंदा अचानक छो थियो? सुनन तिरमिज़ी शरीफ खोल, मदीने वारे साईं जो लजपाल नबी जो बच्चो हजरत इमाम हुसैन 4 साल 5 सालन जो आ, रांद खेडंदो खेडंदो हुजरे उम्मे सलमा में आयो। अब तवज्जो मुदे आ, हुजरे उम्मे सलमा में आया। उन वक्त जिब्रील वही खणी आयो। तवज्जो, वही खणी आयो का वही कुरान जी आयत पे नाज़िल थे, वाह हुसैन तुंजो शान पैदा पियो थे त कुरान लहंदे पियो दिसे। जे जवान आ त कुरान पढ़ंदे पियो जिंदगी गुजारे, पर जड़े शहीद थियो आ सिर नेज़े ते आ, राज दिसन पिया कुरान जी तिलावत जारी आ। पर 1440 साल 1360 साल गुजरी विया, अज भी निहारियो तो हुसैन जी मजलिस सी हले तो ते कुरान जी तिलावत जारी। वरी जो सुभान अल्लाह, सोच सोच गौर ऐं फिक्र कर, समझ लाड़काने वारा थोड़ो अकुल धार, दिस त केड़ी मजलिस में कुरान तो हले, छो त जे मजलिस में कुरान हले पक जान या हुसैन जी मजलिस आ। समझो दा, सजो 10 ॾींहं गुजरी वञन कुरान नजर ही नथो अचे, दीपक नजर अचे, रड़ियूं नजर अचन, कुरान नजर न अचे। भाए बो त गलत पटड़ी ते पियो थो वञी, अदा भा हथ बधी इल्तिजा थो कया है, हिन पासे अचे हे मशोरिन वारो फेस ते ॾिस। हिते हाय वाका नहीं, हाय घोड़ा नहीं। सुबह जो 8 बजे का वठी हे 5:15 5:30 थियण ते अचे थिया, इतना सारा खतीब तकरीर करे विया, हर के जी ज़ुबान ते अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी हुई। खबर पई कि न कोन पई त केड़ा हुसैनीन केड़ा यजीदीन? सुभान अल्लाह। तवज्जो, इमाम हुसैन वही मुबारक लहे पई, मुझे दिल बर नबी के जे भाकुर पातो अचे, नबी के जो भाकुर पाते त साईं भी खणी भाकुर पातो। केडी मल नबी जा गिल पियो चुमे, केडी मल नबी वरी हुसैन जा गिल पियो चुमे। ता जो इमाम हुसैन अली मकाम के भाकुर पाए, महबूबन पंजा चप्प मुबारक नंढड़े इमाम हुसैन जे चप्पन ते रखया। हाय हाय हाय, कुर्बान वञा इमाम हुसैन। रावी चवे तो त कान अशबहुम मिनन नास, मदीने वारे साईं में, मदीने वारे साईं सा माण्हुन में सब का वधीक मुशाबिहत रखण वारा हिकड़ो इमाम हसन हुयो, बियो इमाम हुसैन हुयो। सुभान अल्लाह। शबीह मुस्तफा हुयो। जडे इब्ने ज़ियाद जी दरबार में सरे हुसैन खणी अचे आडो रखियल, हजरत अनस बिन मालिक रावी आ, सर कटजी वियो नेज़े ते खणी ऐं इब्ने ज़ियाद जी दरबार में आडो रखियल त इब्ने ज़ियाद जे हथ में लठ हुई, लठ खणी इमाम हुसैन जे चप्पन ते रखे, चप्पन ते रखे चवे तो वाह जो हुस्न। हजरत अनस तो फरमाए मां उते बैठल हुइस, रड़ करे चे मो पलीत लठ परे कर, पानी लठ हटाए नथो निहारी, इन चप्पन ते मु पाण पंजी अखियुन सा ॾिठो हुयो त मोहम्मद मुस्तफा हुसैन जा चप्प मुबारक चुमंदो। सुभान अल्लाह। वही ले भई जिब्रील चयो या रसूल अल्लाह ॾाढो वणे वठो, हुसैन सा ॾाढो प्यार अथव। साईं ने फरमायो छो न प्यार कया? ओ जिब्रील छो न प्यार कया? हुआ बिदअतुम मिन्नी, हुसैन मुझे जिगर जो टुकड़ो।
अर्ज के या रसूल अल्लाह एडो प्यार था कयो एडो दिल था लायो खबर अथव तव्हां जा उम्मती तव्हां जे कलमे पढ़ण वारा हिकड़े दिहाड़े इन शहजादे के कत्ल कंदा रत वहाईंदा इनके शहीद करे छड़ींदा साईं ने फरमायो अल्लाह हाओ जिब्रील मुजा उम्मती मुते कलमे पढ़ण वारा मुझे बच्चे के शहीद कंदा हाओ या रसूल अल्लाह तुझे बच्चे के तुझा उम्मती शहीद कंदा तव्हां चो त करबला जी मिट्टी आने तव्हां के आगे पेश करे दिखाया जिब्रील व्योवा करबला जी मिट्टी खणी महबूब दे बुक मुबारक में रखिया साईं कनुवा सुंघी साईं फरमायो हिनमा करबो बला हिनमा ली मिन करबिन व बलाइन हिनमा मुसीबतुन ऐं दुखन जी बू पई थी अचे पो साईं जन वा बुक में मिट्टी झली ऐं हजरत इमाम हुसैन के हंज सां लातो बाहर निकता इन हाल में जो नबी जे अखिन मां लुड़क पिया रहमतल लिल आलमीन नबी रोन पिया घर वारियूं जमो थियूं उम्महातुल मोमिनीन सईदा आयशा सिद्दीका अर्ज कयो या रसूल अल्लाह छो रुना आयो आका करीम फरमायो आयशा खबर अथई हाणे हाणे जिब्रील आयो हाणे हाणे चई वियो मुझे बच्चे के मुजा उम्मती शहीद करे छड़ींदा रोंदा रोंदा वो मिट्टी खणी बाहर निकता हुसैन हंज में आ ओ मौली साहब तू चवी तो गमे हुसैन में रोण जायज ना है इमाम हुसैन जी मोहब्बत में अखिन मा लुड़क वहां जायज ना है ये हदीस कढु ता सा चो जायज ना है न त तोखे रोण नथो अचे तू जो नसीब आ आशिक जे रोण अखिन मा लुड़क वही अचन इयो अल्लाह वारन ऐ मदीने वारे साईं दी सुन्नत है रोंदा रोंदा रहमतल लिल आलमीन आया अबू बकर सिद्दीक बिठो हुज़ैफा बिन यमान बिठो सलमान फारसी बिठो हजरत सैयदना बिलाल बिठो अर्ज के या रसूल अल्लाह छोथारो आका करीम जम्मे गफीर सहाबा जो बिठो वा शहादत हुसैन पान था बयान कन ए मुजा उम्मतियो ए मुजा यार यारे गार अबू बकर मुजा उम्मती मुझे अबू बकर के शहीद करे मुझे हुसैन के शहीद करे छड़ीदा जदे नबी रुनो त अबू बकर उमर हुज़ैफा बिलाल सलमान रिदवानुल्लाह अलैहिम सब रोण लगा ऐं खबर पई गमे हुसैन में रोण नबी जी भी सुन्नत असहाबन जी भी सुन्नत है वरी जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा ऐं मैदान करबला में 10 मुहर्रम जी रात वफादारी ते शक था कयो न हजरत इमाम अली मकाम दियो उठायो पंजे साथियों के फरमायो तबा तवा मा जेको वणन चाहे ते के इजाजत तबा तकलीफ आयो तवा ने ता का वदी के मा थको बस हे आखिरी वाक्य बयान करे मा दुआ जेला साईं ने अर्ज कंदासी तवज्जो मा तो 5:30 के वेठो तवज्जो दियो हिटो हेडे इए ते हले गाड़ी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अर्ज पे कयम नहीं मुहर्रम जी राता मदीने वारे साईं जी शहजादो इमाम हुसैन पंजे हड़नी साथियुन के खेमे पाक में जमा फरमायो आ फरमाइंदा मुझा साथी और रात जो आधो हिस्सो गुजरी चुको आ सभई गड थियायूं तमा जी खिदमत में अर्ज हुआ त जालिमन जी दुश्मनी मूसा है मूसा विड़न चाहन था मुझो रत वहाण चाहन था मुखे नुकसान पहुंचाण चाहन था ए मुझा साथियो तवा मा जेको वणन चाहे वने हलियो रवानो थियन चाहे हलियो वने न हिते पुछा कंदो मास न क़यामत में पुछा कंदो मास मुजी इजाजत अथस वणन चाहो त हलिया वणो
मां दियो उठाया तो ती बंद तो कया उंदे में हलिया वञो कोन ॾिसंदो सईदना इमाम अली मकाम हिकड़ो दफ़ो दियो बंद कयो वरी ॿियो दफ़ो दियो बंद कयो टियों दफ़ो दियो उठायो वा त हज़रत हबीब बिन मज़ाहिर कुराड़ो सहाबी उथी बीठो हथ अदब जा बदी तो अर्ज करे साईं बत्ती छो था बंद कयो तवा भायो था असां तवा के छडे विंदासी तवा जो साथ छडे दींदासी तवा का परे थी विंदासी असां त सिरन जा सौदा करण जे लाइ अब तवज्जो जो मुंडे ए हुसैन जा हवदार हुया ऐ मां चवा तो हुसैनी वफादारन जा जेड़ा ब्या के वफादार हुया कोन सवाल इमाम हुसैन जे साथियन ते नथो खजी सके अजीब गाला अज जो डालडा जी पैदावार 14वीं सदी में बेदे में हाने निकतो 100 तो चवे त नबी जा साथी नबी के छड़े भजी वे ये मुमकिन ना जे हुसैन जा साथी न था वनी सगन त नबी जा साथी की वींदा ये नबी सुनो अमर करे सिर जण जेला त लखे आशिक निकरी अचन पर मां ये तो चवा एकड़ो तवज्जो सभा दिलियो हाजिर कयो हियर मशहूरी शरीफ मां कासम विलायत फखरुल औलिया मुहद्दिस आजम मशहूरी शरीफ निकरी अचे हिन जनाब बाग जे आशिकन के चवे केड़ा केड़ा हैं जे के जिहाद जिला मुझे नाले ते सिर जण जिला इंदा बुधायो तवा दींदो सिर अतमथे खणी ऐलान कयो मुर्शिद चवे सिर जण जिला मां त टी पीढ़ी में आया मुरीद बनाया अल्लाह वारो चवे अल्लाह जो कसम मां पंजो सिर साईं जे कदमन ते घोर कया बिया तुजी गाल मुर्शिद चवे आशिक दीवाना जेड़ा सभई परवाना थी वजन मोहम्मद मुस्तफा चे अबू बकर पोइते रहंदो उमर पोइते रहंदो मुझे मुर्शिद दिलबर साईं शेर चयो चओ सुभान अल्लाह तो शेर पढ़ा है सिर साहु कंदा सदके जे दर्द जा दीवाना अल्लाह सिर साहु कंदा सदके जे दर्द जा दीवाना किया पैर कंदा पुठते किया पैर कंदा पुठते महबूब जा मस्ताना सिर साहु कंदा सदके महबूब जा दीवाना राहुन में रड़ंदा हिन जन जलवो यार दिठो राहुन में रड़ंदा हिन जन जलवो यार दिठो जन प्यार मां पीता हिन जन प्यार मां पीता हिन के प्रीत जा पैमाना सिर साहु कंदा सदके जे दर्द जा दीवाना सुभान अल्लाह हजरत इमाम अली मकाम सैयदुश शुहदा इमाम हुसैन फरमायो सब या वञो हजरत हबीब बिन मज़ाहिर चयो सही असां न वींदासीं पहिरियां सिर ॾियण जे लाइ हबीब हाज़िर थींदो सखणी दावा कोन कयन सखणो इल्तिजा कोन कयन सखणो रड़ कोन कयन जो सुभाणे दर्द दिसी मुड़ी वञन ॾहीं मुहर्रम जो ॾिहाड़ो आयो आ साथी जमो थिया साथी अहबाब पुट बार जमो थिया इए पिया अचन इए पिया हुसैन ते पेरो ॾियन इए पिया चौधारी फिरन जियां ओद जे मैदान में नबी जा असहाबी महबूब जे मथां पेरो ॾेई रहा हुया चओ सुभान अल्लाह तीर अचे तो हुसैन के न लगे तलवार जो वार थे तो हुसैन के न लगे असां जो सीनो हाजिर थे वारे वारे सा शहजादा कुर्बान थिया वारे वारे सा अजीज कुर्बान थिया दोस्त कुर्बान थिया साथी कुर्बान थिया सब कुर्बान थी चुका मुझो आका इमाम हुसैन अकेलो मैदान करबला में बचो तने तन्हा हुसैन इब्ने अलिया को साथी ना है
को यार नाहे, को मददगार नाहे। उन वक्त हजरत इमाम अली मकाम मैदान करबला में खेमन जे दरवाजे ते बीठा हुआ। अंदरा बीबी साइन आई आ, अचे अर्ज कई किबला नंढड़ो अली असगर रा उन्यारो वा, प्यासो वा। ओ साईं बियो न रुगी अली असगर के पानी जो ढुक मिले त प्यास उजी वने। असा पानी न पीतो सी खैरा, पर बचड़ो 6 महीनन जो वा, थन बाकी न रही आ। उन्यारो वा, प्यासो वा, थोड़ो पानी आने जो तो हुसैन जो बच्चो पानी पी वठे। हजरत इमाम हुसैन अली असगर के खयो साईं फरमायो घर वारन के जालिम हिन, तोहमत हणदा, मेहणो दींदा, तीर हणदा, पानी कोन दींदा। हुसैन के यकीन हुयो, पर इत्माम हुज्जत जेला, हुज्जत पूरी करण जेला इमाम हुसैन अली असगर के खयो मैदानी करबला में आया। साईं जी दरबारा हुसैन जो जलवो सामवा, अल्लाह जे हुसैन अखियुन जे आडो हुजे। सुभान अल्लाह त मानू सिर जा नजराना पेश करे, पर जालिमन इमाम हुसैन जी इज्जत न जाती, हुसैन जी मोहब्बत सीने में न वरती। साईं जन फरमायो अबा डोहारी खणी मां हो जा, मुंह तवा जो डो कयो आ, मुखे पंजो गुनहगार समझो था, मां खणी डोहारी आया, मुजो बच्चो तवा जो केड़ो कसूरवार आ, हिन तवा जो केड़ो डो कयो आ, हिन के पानी छो न था प्यारो। पानी न मिलियो, एकड़े पलीत तीर चुटियो वा, तीर अचे अली असगर जी गिची मुबारक में लगो आ। तीर निकरंदो इमाम हुसैन जे बाजू अथर में लगो आ, रत मुबारक वयो। हजरत इमाम हुसैन वापस मोटिया, अली असगर जो लाशो मुबारक खणी खेमे जे 12 न्याणियों निहारन पियो त अली असगर वियो हुयो रोंदो, वियो हुयो लुछंदो तड़पंदो। आयो वा त खैर सा पियो अचे, रोण बंदो आ, तड़पण बंदो आ। हजरत सैयदना हुसैन खणी अम्मा हंज में रखियो, अम्मा के चयो साईं हुसैन पानी पीतो या न, अली असगर पानी पीतो या न। साईं ने फरमायो पानी पीतो न, नाने नबी जे हथ मां कौसर जो प्यालो पी आया है। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। आई जडे जसद मुबारक जन पिया तो ओडी मोल लुड़क वहाए फरमान पे अल्लाहुम्मा इन्नक तरा मा सनाओ। ए मुजा मौला, ए मुजा करीम रब तोखे खबर आ तू दिसी पियो त हिनन छा कयो, असा नबी बचड़न सा हिनन छा कयो। ऐ तैयार थी मैदान जिहाद जिला विया। ऐ खेमे जे दरवाजे ते जडे पहुता त दुआ पे घुरन, या रब्बे ला तरकनी वहीदा। जडे अली असगर शहीद थियो त इहा दुआ साईं पढ़ी, या रब्बी ला ततरुकनी वहीदा बैन अनासिन अतहरु वल हजूद। ए मुजा मौला मानुन में मुखे अकेलो न छड़ जा, मुखे मानुन जे हवाले न कर। ओ मुजा मौला मां तुजो बानो आया, मां तुजो अब्द आया, मां हुसैन तुजो आया, मुखे तन्हा न छड़ जा। आवाज आयो दिलगीर थी हुसैन, इन रब्बक मई वारो ऐलान याद कर त अल्लाह तो सांगत आहे। आवाज बियो चला तहज़न इन अल्लाह माना, गम न कर हुसैन, दुखारो न थी हुसैन, सब्र कर जो अल्लाह असा सांगत आहे। बचड़न का मोकलायन, इनका मोकलायन, भेनरुन का मोकलायन। ऐ मैदान जिहाद दे रहमतल लिल आलमीन जी शबीह जिहाद जिला पे तवज्जो जो बा। जियां जो खेमे जे दरवाजे ते पहुता त घोड़े हलण छड़े दिनो, घोड़ो अग्या न पे वधे। साईं फरमायो घोड़ा हल छो न तो हली। आवाज आयो अल बिदाया व निहाया जी रिवायत आहे त हजरत सैयदना इमाम हुसैन जो घोड़ तबरी जी रिवायत आहे। हजरत इमाम आली मकाम रुक जी विया, घोड़ो जो बिही वियो त घोड़े कंध हेठ कयो, गोया के इजाजत पियो घुरे। साईं कीअं वञा जो सकीना सामो बीठी आहे। साईं जन घोड़े ता हेठ लथा,
सकीना भाकुर पातो आओ अब्बा हुसैन ओ अब्बा हुसैन जेको मैदान में वियो वा वापस कोन वरियो वा भाईर विया वापस कोन आया चाचा विया वापस कोन आया असां के पानी न खपे असां के मानी न खपे असां प्यासियूं रहंदियूंसी उन्यारियूं रहंदियूंसी मुसाफिरियाणियूं रहंदियूंसी सफर में वक्त गुजारींदियूंसी पर अब्बा तू छोड़ो न कजा तू तन्हा न छड़े वंजा साईं फरमायो ओ ज़ैनब मुझी न्याणी सकीना की पारत हो जई जो मुझे वंजण का पो घणो याद मुझी सकीना मुखे करण वारी आ ये मुझी जुबान है मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी जुबान है मुझो कलम हर हूर हुसैन के हार विधा अल्लाह हर हूर हुसैन के हार विधा हर हूर चो हर हूर हुसैन के सबई सबई गजी चवरायो हर हूर हुसैन के चो हर हूर हुसैन के वही करबल बनजी पागीरम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी जुबान है मुँह जो कलम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मिठा मिठा अल्लाह ताला शहीदन जे तरीके ते अमल जी तौफीक अता फरमाए मुझा भाईरो मुझा दोस्तो किस्सो तवील है मुझो हाने तवा न थकायो मां थकरी पियो आया अल्लाह तवा के शाद आबाद फरमाइंदो रब तवा के सलामत रखंदो मिठा अहल बैतन जे तरीके ते हलो अहल बैतन जे रस्ते ते हलो बेईमानी वारी वाट न वठो कूड़ न गालायो चोरी जा कम चोरी ऐं जुल्म जा कम पुछड़ा ऐं बुराई वारा कम सब छडे जो कम उहो करणो आ जेमे मदीने वारो साईं राज़ी रहे अज असां हुसैनी हुबदार त सदायूं था पर नमाज न था पढ़ूं नमाज असां थी वणे फजर असां जी निंड में गुजरी वने ज़ोहर ऐं असर असां जी कमन में गुजरी वने असर ईशा साईं मुजा कचहरिन में गुजरी वने मिठा इमाम हुसैन जो तरीको इहो नाहे जो नमाज न पढ़ी अल्लाह वारन जो तरीको इहो आ त 5 वक्त नमाज पढ़ी ॾेखारे जेको नमाज छडे तो दे तारिकुस सलात मलऊन नबी सही फरमाया नमाज छडण वारे ते अल्लाह लानत कईया तारिकुल जमात जेको जमात नमाज छडे दे यमशी अलल अर्द वल अर्द तलअनहु ये जमीन ते बेनमाजी हलंदो आ जमीन उन ते लानत कंदी आ तारिकुल जमात यंजुरु इल समाए वसमाउ यलनहु जडे आसमान दे बेनमाजी दिसंदो आ आसमान उन ते फिटकार विझंदो आ रब जी का मार पवई रब जी जमीन ते तो रही नमाज न थो पढ़ी वायदो कयो तो 5 वक्त नमाज नमाज 5 वक्त पढ़ो हलाल खाओ हराम न खाओ पंजे पेट के जहन्नम जी बाह सा न भरियो व्याज न वठो हर शहर सिंध जे हर शहर में व्याज आम थी वियो आ गली गली में माणिया वठन रुपए ते अठाना मुसलमान रुपए ते बरपिया व्याज का वठन हिकड़ो रुपयो व्याज जो जेको खाए आका करीम फरमायो आ तवज्जो जो हदीस बुधो हदीस बुधाइंदे मुंजा लिंग कमन था नबी सही फरमायो हिकड़ो रुपयो को व्याज जो खाए होडा काबे जे अंदर पंजी सच्ची मां सा जिना करे रुपयो व्याज जो अन्या वडो गुनाह आहे व्याज वठंदा बियन के सलाह दीना ता व्याज वठो अमीर थींदो शर्म ना है हया ना है वायदो कयो हलाल खाईंदासी रिश्वत न वठो धोखेबाजी न कयो कूड़ कुपत न कयो व्यापार में कूड़ा कसम न खाओ मिलावट न कयो माप तोर में कमी न कयो मुझा मिठा ता मुसलमान आयो मानू तवाजी ईमानदारी जो मिसाल जन त वाह वाह जो मशहूरी वारे साईं जो आशिका जो इन जड़ो ईमानदार सजे लाड़काने में नजर न अचे आई खुदा जी जो कसमात जेको सच्चो सोने जो पढ़ायल हुंदो सो शैतान के तो बुझ दींदो बुझो दींदो उन जे रस्ते ते न हलंदो उन जी विख विख मदीने वारे साईं जे रस्ते ते
दाढ़ी सुन्नत मुताबिक रखो मुझा मिठा मथो उघाड़ो न कयो हे जो ताज मुर्शिदन तवाजे सिर ते रखायो आ इन जी लज कयो इन जो भरम रखो इन जी इज्जत रखजो इहो पाए वरी गुनाह जो कम करण वनी उहा लज कजे त केड़ी सूह केड़ी नूर केड़ी सुणी सूरत वारे साईं जो ताज मथे ते रखियो तो वना जेडमल कूड़ गलाई तो मल हया कजे मुझा मिठा नसीहत पिरायो अमल वारा थियो खुसूस बिल खुसूस जेकरे अमल नसीब नाही अल्लाह वारन जी सोबत में अचो पंजे मुर्शिदन सा ताल्लुक कायम कयो पंजे पीर सा ताल्लुक कायम कयो जे जो ताल्लुक अल्लाह वारन सा है पंजे मुर्शिदन सा सच्चो वा अल्लाह जो कसम उन जी बेड़ी लुडंदी इंशाअल्लाह कदे न बुडंदी अमल वारा थियो नेक सालेह थियो सदोरा थियो कब्र में पहुंचूं हशर में पहुंचूं इमाम आली मकाम इमाम हुसैन सवाल करे तो मो जे दीन जेला बच्चा कुर्बान कया जे दीन जेला सिर कुर्बान कयो तो उन दीन ते केतरो अमल कयो वा तो अजीज ये नथे जो कंध झुकाणो पवे अखियुन मा नीर वहायणा पवन नन्न साईं पुछा करे केतरो अमल कये त तू कंध मथे करी जो साईं सजी जिंदगी हुसैन जे नाले ते कुर्बान करे आयो है बल्कि साईं पाण फरमायो ओरे आ लड़काने जा आशिक त तोखे पाण सा गडाए जन्नत में वठी वजा ओ मिठा अमल कर नेक साले थी सदोरो थी अल्लाह राजी थे अल्लाह जो हबीब शर राजी थे अल्लाह मुझो चवण तवा जो बुधण पांजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए वमा अलैना